पाकिस्तान की सियासी इंतजामी ढांचे में एक वही तब्दीली की तैयारी आखिरी मरहले में दाखिल थी वही है। उते सिंध की सख्त एहतजाज का पोइ मुल्क के 31 सूबन में विरहाइण वारी तजवीज़ रद्द करे तुर्किया और चीन की हुकूमती मॉडल्स वारो एक नओ निज़ाम मुतारिफ़ कराइण ते गौर कयो पियो वञे। ज़रियन जी दावा है त हाणे सूबा न पर नवा इंतजामी यूनिट ठाहिण जी तजवीज़ ते कम थी रहियो आहे ऐं उन खां बि वधीक अहम दावा उहा साम्हूं आई आहे त मुल्क के हलाइण लाइ तुर्किया ऐं चीन जहिड़ी हुकूमती निज़ाम खां मुतासिर नओ मॉडल आणण ते गौर कयो पियो वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां GM खोखर मां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। सिंध वासियो, अॼु जी स्टोरी मुख़्तलिफ़ ज़रियनि ते मुश्तमिल ज़रूर आहे पर उहा मुल्क में ज़लज़लो आणण खां घटि नाहे। असांजे ज़रियनि दावा कई आहे त 28वीं आइनी तरमीम जो मसौदो फाइनल करण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि, जंहिं तहत मौजूदा पार्लियामानी निज़ाम में बुनियादी तब्दीलियूं आणण जी तजवीज़ आहे। ज़रियनि जो चवणु आहे त 18वीं तरमीम खे ख़त्म या वॾे हद ताईं तब्दील करे मुल्क जो इंतज़ाम नंढे ढांचे तहत हलाइण जी रथाबंदी कई पई वञे। पर उते सवाल उहो आहे त आख़िर पाकिस्तान जो नओं सियासी नक्शो कहिड़ो हूंदो। ज़रियनि मूजिबि सूबनि बदिरां मुख़्तलिफ़ इंतज़ामी यूनिट क़ाइमु कया वेंदा। 5 यूनिट पंजाब में, जॾहिं त बलोचिस्तान, खैबर पख्तूनख्वा ऐं 4 नवां यूनिट ठाहिण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। सिंध लाइ त हिकु मुकमल नओं नक्शो साम्हूं अचण जी दावा कई पई वञे, जंहिंमें कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो ऐं सखर खे यूनिटनि जी बुनियाद तौरु रखण जी तजवीज़ आहे ऐं इन्हनि लाइ ईस्ट सिंध, वेस्ट सिंध, नॉर्थ सिंध, साउथ सिंध ऐं सेंट्रल सिंध जहिड़ा नाला तजवीज़ कया विया आहिनि। ज़रियनि मूजिबि हर यूनिट जे सरबराह खे वज़ीर आला जहिड़ा अख़्तियार हासिलु हूंदा। पुलिस कमिश्नर, इंतज़ामी मशीनरी ऐं तरक़ियाती मामलनि में भी यूनिट जे सरबराह जो अहम किरदारु हूंदो। बजट जो वॾो हिसो भी यूनिट जे सरबराह जी निगरानी में ख़र्च थियण जी तजवीज़ आहे। हेठें सतह जा तरक़ियाती ऐं इंतज़ामी फ़ैसिला भी सिधी तरह संदसि अख़्तियार में हूंदा, पर मामिलो रुगो यूनिटनि ताईं महदूद नाहे। ज़रियनि मूजिबि मुल्क जो हुकूमती निज़ाम ई तब्दील करण जी तजवीज़ आहे। क़ौमी असैम्बली सेनेट जे मौजूदा ढांचे में तब्दीली वफ़ाक़ी हुकूमत जे अख़्तियारनि जी नए विर्श ऐं सदर खे इंतहाई वसी अख़्तियार ॾियण जूं तजवीज़ूं भी गर्दिश में आहिनि। इम्कानी नए मसौदे में सदर जी चूंड सिधी तरह अवाम खां कराइण ऐं वज़ीर आला बदिरां सदर जी नुमाइंदी तौर ते यूनिटनि जा सरबराह मुक़ररु करण बाबति भी दवाऊं साम्हूं अची रहियूं आहिनि। हिते अचे थो सभ खां अहम नुक़्तो, उहो तुर्किया ऐं चीन वारो निज़ाम। ज़रियनि जी दावा आहे त मुल्क खे हलाइण लाइ तुर्किया ऐं चीन जी हुकूमती मॉडल्स मां मुतासिर हिकु नओं निज़ाम मुतारिफ़ कराइण ते गौर कयो पियो वञे, जंहिंमें मज़बूत मरकज़ी क़यादत ऐं तेज़ फ़ैसिला साज़ी ऐं इंतज़ामी अख़्तियारनि जी नए वरिश खे बुनियादी अहमियत ॾिनी वेंदी। ताज़नि रिपोर्टनि में भी पाकिस्तान में सदारती निज़ाम, नवनि सूबनि या इंतज़ामी यूनिटनि ऐं वफ़ाक़ी अख़्तियारनि में तब्दीलियुनि बाबति तजवीज़ुनि जो ज़िक्र साम्हूं आयो आहे। पर सभ खां वॾो सवाल सिंध बाबति आहे त छा सिंध वाक़ई 5 इंतज़ामी यूनिटनि में विरहाइजी वेंदी? छा कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो ऐं सखर नए निज़ाम जा मर्कज़ बणिजंदा? छा 18वीं तरमीम जी ख़ात्मे सां सूबनि जा अख़्तियार ॿीहर मर्कज़ ॾांहुं मुंतक़िल थींदा ऐं छा पाकिस्तानी पार्लियामेंट निज़ाम खां निकिरी हिकु मज़बूत सदारती निज़ाम ॾांहुं वधंदी? ज़रियनि मूजिबि मुल्क जे इक़्तिदारी धुरियुनि, सियासी जमायतनि, क़ौमपरस्त अॻुवाणनि ऐं मज़हबी धुरियुनि खे भी अॻुवाट एतमाद में वठण जी कोशिश कई आहे। पर यादि रखणु ज़रूरी आहे त हिन वक़्त ताईं 28वीं आइनी तरमीम जो अहिड़ो हतमी सरकारी मसौदो अवाम साम्हूं नाहे आयो जंहिंसां इन्हनि समूरनि दवाउनि जी बाज़ाब्ता तस्दीक थी सघे। तंहिं करे असल कहाणी अञा परदे पोयां आहे। सूबा रहंदा या यूनिट ईंदा, पार्लियामेंट निज़ाम रहंदो या सज़ारती निज़ाम ईंदो, 18 तरमीम बरक़रार रहंदी या ख़त्म थींदी ऐं सिंध जो मौजूदा इंतज़ामी नक्शो तब्दील थींदो या न? उहे सवाल ईंदड़ ॾींहं में पाकिस्तान जी सियासत जो सभ खां वॾो इम्तिहान बणिजी सघनि था। उहे दवाऊं केतिरियूं सचियूं आहिनि, उहो ईंदड़ ॾींहं ई साबित कंदा। नाज़रीन, जेकॾहिं असांजो तज़ियो अव्हांखे बहितर लॻो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो,
फेसबुक खे फॉलो कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स लाज़मी कंदा कयो। ख़ुदा हाफ़िज़।